काशे में 14 प्राइमरी स्कूल बंद। दादू जी अदालत सेक्रेटरी तालीम के तलब करे वरतो है। डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज दादू जी अदालत में जोही वासिन दरख्वास्त दाखिल कराइंदे मौक़िफ़ अख्तियार कयो त जोही समेत काशे के मुख्तलिफ़ इलाइक़नि में लगभग 14 प्राइमरी स्कूल उस्ताद न हुजण सबब गैरफ़ाल बनल आहिनि। अदालत डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर दादू के तलब कयो जेको अदालत के मुतमइन न करे सघियो। डी अदालत की ॿुधायो त उस्तादनि जी मुक़ररी जो मामिलो सदन वस जी ॻाल्हि नाहे। इहे मुक़ररियूं सेक्रेटरी तालीम ई करे सघे थो। डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज जी अदालत सेक्रेटरी तालीम के नोटिस जारी कंदे ज़ाती हैसियत में पेश थियण जो हुकुम ॾिनो आहे। यादि रहे त काशे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में प्राइमरी स्कूल गैरफ़ाल हुजण सबब ॻोठाणा एहतजाज पिणु कंदा रहिया आहिनि। अहम ख़बर आहे काशे में 14 प्राइमरी स्कूल बंदि पियल आहिनि। दादू जी अदालत सेक्रेटरी तालीम के तलब करे वरितो आहे। डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज दादू जी अदालत में जोही वासिन दरख्वास्त दाखिल कराइंदे मौक़िफ़ अख्तियार कयो हो त जोही समेत काशे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में लगभग 14 प्राइमरी स्कूल उस्ताद न हुजण सबब गैरफ़ाल बणियल आहिनि।